बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 20 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे कुदरती आफ़तूं। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ कारण माना सबबु, लफ़्ज़ मख़लूक़ माना ख़लक़ या दुनिया या पैदा कयल, लफ़्ज़ वबाई माना विचड़ंदड़ बीमारी, लफ़्ज़ ॾुकार माना अणाठ या खोट, लफ़्ज़ तह माना पर्दो, लफ़्ज़ आफ़तूं माना मुसीबत वग़ैरह, लफ़्ज़ चाढ़ माना दरिया में पाणीअ जी वाध, पोइ लफ़्ज़ आहे आधार माना सहारो, पोइ लफ़्ज़ आहे सैराब माना पाणीअ सां भरियल या सरसब्ज़, लफ़्ज़ लॾ पलाण माना नकुल मकानी, लफ़्ज़ लोॾा माना धुॾण, लफ़्ज़ ॾार माना विथी या चीर, लफ़्ज़ डहण माना किरण, लफ़्ज़ ज़िलज़िलो माना ज़मीन जो धुॾण, लफ़्ज़ सरगर्मियुनि माना जोश वारे अंदाज़ में कमु करणु। मश्क अलिफ़, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, कुदरती आफ़तूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? जवाब, ॿोॾि, ॾुकार, सामूंडी तूफ़ान ऐं ज़िलज़िला कुदरती आफ़तूं आहिनि। नंबर ॿियो सवाल, ॿोॾि छाजे करे अचे थी? जवाब, सिंध में सिंधू दरियाउ में पाणीअ जे चाढ़ खां पोइ बचाव ऐं बंदनि में घारनि पवण सबबु ॿोॾि ईंदी आहे। नंबर टियों सवाल, सिंध जी थर जे इलाइक़नि जे माण्हुनि जो आधार छा ते आहे? जवाब, सिंध जी थर जे इलाइक़नि जे माण्हुनि जो आधार बरसाति ते आहे। नंबर चोथों सवाल, असीं कुदरती आफ़तुनि खां कीअं बची सघूं था? जवाब, असीं कुदरती आफ़तुनि खां हिन तरह बची सघूं था त जीअं ई हुकूमत जे तरफ़ां आगाही ॾिनी वञे त उन जी ॾसियल तरीक़नि ऐं उसूलनि ते अमल करण सां ई कुदरती आफ़तुनि खां बची सघूं था। हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि कारण, मख़लूक़, वबाई, ॾुकार, तह। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं हिननि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ कारण माना सबबु, जुमिलो लिखंदासीं, सामूंडी तूफ़ान ऐं ज़िलज़िला सॼी मख़लूक़ात लाइ तकलीफ़ुनि जो कारण आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे मख़लूक़ माना ख़लक़ या पैदा कयल, जुमिलो लिखंदासीं, समूरी मख़लूक़ खे अल्लाह ताला पैदा कयो आहे। पोइ लफ़्ज़ आहे वबाई माना विचड़ंदड़ बीमारी, जुमिलो लिखंदासीं, वबाई बीमारियूं पखिड़िजण सबबु माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे ॾुकार माना अणाठ या खोट,
जुमिलो लिखंदासीं थर में अक्सर ॾुकार वारी हालत हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे तह माना परदो। जुमिलो लिखंदासीं ज़मीन जे अंदरि मुख़्तलिफ़ तह हूंदा आहिनि। जीम हेठि ॾिनल ॿिनि दोस्तनि जी ॻाल्हि ॿोल्हि पढ़ो। जी दोस्तो, हाणे ॿिनि दोस्तनि जूं ॻाल्हियूं आहिनि, हाणे इहे पढ़ंदासीं। नवीद ॻाल्हाए थो, अदा अॼु तव्हां टेलीविज़न ते छा ॾिठो? फ़वाद ॻाल्हाए थो, अदा अॼु मूं टेलीविज़न ते कुदरती आफ़तुनि खां बचाव बाबति प्रोग्राम ॾिठो। नवीद ॻाल्हाए थो, तव्हां प्रोग्राम में छा ॾिठो? फ़वाद ॻाल्हाए थो, अदा क़ौमी आफ़तनि जी रिथाबंदीअ वारी तंज़ीम जा 2 माहिर वेठा हुआ जिन कुदरती आफ़तुनि खां बचण बाबति पिए ॿुधायो। उन्हनि ज़िलज़िले जी अचण जा कारण ऐं उन खां बचाव जा उपाउ बि ॿुधाया। नवीद ॻाल्हाए थो, अदा तमामु सुठो, असांखे अहिड़ा मालूमाती प्रोग्राम टेलीविज़न ते ज़रूरु ॾिसणु घुरिजनि। फ़वाद नवीद दाल कुदरती आफ़तनि बाबति हेठि ॾिनल तस्वीरूं सुञाणो ऐं उन्हनि जा नाला लिखो। जी दोस्तो, हाणे ही 2 तस्वीरूं आहिनि, हिकिड़ी हीअ तस्वीर आहे ऐं ॿी हीअ तस्वीर आहे ऐं हिननि खे सुञाणींदासीं ऐं हिननि जा नाला लिखंदासीं। हाणे पहिरें जेका तस्वीर आहे इहा बोर्ड जी तस्वीर आहे, इन जो नालो आहे बोर्ड में थींदड़ लॾ पलाण। तस्वीर में वाज़े नज़र अची रहियो आहे त काफ़ी माण्हू बोर्ड में पंहिंजो साज़ो सामान वग़ैरह खणी लॾ पलाण करे रहिया आहिनि। ॿी जेका तस्वीर आहे इहा तूफ़ानी हवा जी तस्वीर आहे, इन जो नालो आहे तूफ़ानी हवा। तस्वीर मां ज़ाहिर थिए थो त हिते हवा पई लॻे ऐं खजनि जे वणनि जा जेके से शाख जेके आहिनि उहे झुकियल आहिनि ऐं हिते ॾिसी सघिजे थो त मिट्टी वग़ैरह का उॾामी रही आहे तेज़ हवा जे करे, इन करे इन जो नालो आहे तूफ़ानी हवा। 2 तस्वीरनि खे पाण शिनाख़्त कयो आहे, तस्वीरनि जा नाला ॾिना आहिनि। हिकिड़े तस्वीर जो नालो आहे बोर्ड में थींदड़ लॾ पलाण ऐं ॿिए तस्वीर जो नालो आहे तूफ़ानी हवा।